नासिन हुअं त भॻल हॾनि खे जोड़ण जो जदीद इलाज मौजूदु आहे, पर अॼु बि सिंध में जहिड़ा क़दीम तरीक़े सां ॿाराणियुनि जे माण्हूअ जो इलाज कनि था। तव्हां ॾो पेश आहे हिकु अहिड़ी इजराज रिपोर्ट जंहिं वटि रोज़ 100 खां 150 माण्हू भॻल हॾ जोड़ाइण लाइ पहुचनि था। तफ़सील ॾिसूं था इरफान अली बुघियो जी इन रिपोर्ट में। अब्दुल समद ख़ासकेली मीरपुर ख़ास ज़िले जे इलाइक़े 10 मेल भरिसां ॻोठ अब्दुल जब्बार ख़ासकेली में पंहिंजी ओताक अंदर ई जराह खानो ठाहे मरीज़नि जो इलाज कंदो आहे। संदसि हर वक़्तु आबाद थियल ओताक ॾिसी बाशऊर माण्हू चवंदा त मेडिकल साइंस एतिरी तरक़ी कई आहे जो हाणे रोबोट पिया माण्हुनि जो इलाज कनि ऐं सिंधी अञा दकियानूसी तरीक़े सां हॾा जोड़ाईंदा वतन। पर उन्हनि खे केरु ॿुधाए त सिंध जी ॿारहाड़ियुनि में आर्थोपेडिक सर्जन्स जी अण हूंद हुजे, इस्पतालुनि में टके जी टिकी बि न मिले त ग़रीब सिंधी वेचारा अब्दुल समद ख़ासकेली वटि लाड़ो न कंदा त पोइ केॾांहुं वेंदा। साइकिल मोटर था किरी पियो। हाँ, टंग टूटी है। 4 महीना थिया ना, अॼु आख़िरी हो बस। तो ये टंग लगी है तो मुझे मायूस हुयो त टंग लगी है मुझी। हाँ माना बिल्कुल क्लियर है। इलाज कराइण हाँ इन सां गॾिजी आयो। आहो इस्पताल में नथा वठी साईं, ग़रीबनि वटि ख़र्चो एतिरो कोन्हे, पोइ हिते बिना मुफ़्त तो ख़र्च इलाज थिए। संदसि दावा आहे त हू एक्सरे खां सवाइ अंदाज़ो लॻाए वठंदो आहे त किथां ऐं केतिरो हॾु टुटल आहे। बाबा वो अंदाज़ो थींदो हथ लॻाइण सां, असांजो सॼो तजुर्बो आहे न हथ ते। हथ सां कीअं ख़बर पवंदी? हर शइ जी ख़बर पए थी। जादू बादू हुजे त ॿी ॻाल्हि। जादू वारी ॻाल्हि असां कोन्हे, वॾनि खां सिखियल आहे, बसि सिखिया आहे। अब्दुल समद चवे थो त वटसि रोज़ 100 खां 150 मरीज़ इलाज वास्ते अचनि था, जिन जो हू फी सबीलुल्लाह इलाज करे थो। तक़रीबन महीने खे छॾो 100-150 मरीज़ डेली जो आहे। माण्हुनि खां पैसा केतिरा वठो? पैसा फी सबीलुल्लाह कम। अब्दुल समद ख़ासकेली हाणे उस्ताद जराह बणिजी पियो आहे। हिन हॾ जोड़ जो कमु केतिरनि ई शागिर्दनि खे सेखारे छॾियो आहे, जेके ईंदड़ मरीज़नि जो इलाज संदसि ओताक ते कनि था। साईं, जेका बि हॾी टुटल हूंदी आहे इंशाल्लाह उन्हनि जो कमु कंदा आहियूं। करंगी जी हॾी? करंगी जी घटि थींदी आहे, छो जो त डॉक्टरी में ई कोन थींदो आहे। हा नो चांस आहिनि डॉक्टरी में, पूरे पाकिस्तान जा दुनिया में ई कोन्हे। अब्दुल समद ख़ासकेली जी दावा आहे त वटसि अहिड़ा मरीज़ बि ईंदा आहिनि जिन खे गोलियूं लॻल हूंदियूं आहिनि, पोइ हू उन्हनि जो इलाज कीअं कंदो आहे हू वधीक ॿुधाए थो। अहिड़ो मरीज़ आहे जंहिंखे गोली लॻी हुजे हॾ में? साईं, जहिड़ा थियनि था लॻंदियूं आहिनि, उन्हनि जो बि हूंदो आहे, पर उहा गोली कढाइणी पवंदी आहे, डॉक्टर ई कढंदा आहिनि, उन खां बाद में पोइ कमु कंदा आहियूं। हीअ साईं मेडिकल साइंस हाणे तरक़ी करे छॾी आहे, सिंध में इस्पतालूं बि खुली वियूं आहिनि। छा था सम्झो त माण्हू जेको आहे हाणे इस्पतालुनि में या साइंसी तरीक़े सां इलाज कराइनि न, पोइ हीअ त इलाजु माना हिकिड़ो धोखे वारो इलाजु आहे, उहो मेडिकल वारो बहितर न आहे? साईं, आहे त मेडिकल वारो बहितर, पर माण्हू बेज़ार थी विया आहिनि मेडिकल में ख़र्च जे करे। तव्हां मिसाल कनी हॾी टुटी थी पए टंग जी, तव्हां कयो था, चओ तव्हांजी दवा त माना फी सबीलुल्लाह कयो था या थोरी घणी दवा, उहो साॻियो मिसाल हैदराबाद, मीरपुर ख़ास, कराची में प्राइवेट इस्पतालुनि मां इलाज कराए, उन ते केतिरो ख़र्चु ईंदो? लख खां 1.5 लख। अब्दुल समद ख़ासकेलीअ जी शख़्सियत जो हिकु ॿियो पासो ढगनि धारण जो उहो शौक़ु आहे जेको हू प्राइमरी टीचर हूंदे बि जारी रखियो अचे। वटसि हिक खां हिकु ढगा ॿधल आहिनि, जिन खे हू रोज़ शाम जो मेल में दौड़ाईंदो आहे। आमदनी जो ज़रियो छा आहे? छा आउं पाण ख़ुदि टीचर आहियां। पढ़ायो बि था? जी सर, में वेंदा आहियूं, सॼो स्कूल बि हिते ई आहे पंहिंजो। कॾहिं कॾहिं वेंदा आहियो? वेंदा आहियूं, डेली वेंदा आहियूं, पर स्कूल टाइम वेठा तव्हां हिते आहियो? जे हुते ॿिया वेठा आहिनि पेशेंट जे करे ईंदा आहियूं। न तालीम तव्हां मुतासिर कोन थी ॿारनि जी? छोकिरा 2 उस्ताद ॿिया बि आहिनि, हिकिड़ी गर्ल्स आहे। त माशाल्लाह PhD बि आयो, पोइ हीअ वरी ढगनि जो बि शौक़ु कयो वेठा आहियो? शौक़ु इहो वॾनि खां वठी अचे पियो त रखियो हुजे शौक़ु। साइंसी दौर में माण्हूअ लाइ किथे वञी पहुता पाण ई सिंधी ढगा ईअं दौड़ाईंदा वतूं, इहा तरक़ी त कोन्हे। इहो त माण्हुनि खे तव्हां जेको आहे सो पैसे जो ध्यानु अलॻि? बिल्कुलु न, इहो पंहिंजे शौक़ु मुताबिक़ धारियल आहिनि। हर शइ जो माण्हू खे शौक़ु हूंदो आहे न, माण्हुनि खे घोड़नि जो बि शौक़ु हूंदो आहे, शींहं बि धारींदा आहिनि। आला वरी धाड़ेल रखिया अथव? पोइ ढगनि जो नालो आहे, पोइ कंहिंजो सॾिजे कहिड़े नाले सां, को कहिड़े सां, हर को पंहिंजे ढगनि जो नालो। ढगे सां तव्हांखे नफ़रत आहे मोहबत आहे, नालो धाड़ेल रखियो अथव? सही, ढगे सां त मोहबत आहे, नालो तीअं सॾाए छॾींदा आहिनि, छोकिरा लिखी छॾींदा आहिनि। पोइ तव्हां आहियो टीचर, ठीकु आहे, हिननि ते वॾो ख़र्चु ईंदो हूंदो, उहो किथां अचे? ख़र्चु कहिड़ो वीचारनि ते, बसि गाह ॾिनो, डारो ॾिनो। पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झ न आई। हिकु पासे अब्दुल समद ख़ासकेली बिना एक्सरे ॾिसण जे इलाज जी दावा करे थो, त पोइ संदसि ओताक आॾो एक्सरे सेंटर छो खुलियल आहे? हिते मेडिकल स्टोर जो कहिड़ो कमु? उन बाबति जॾहिं असां संदसि सोट अब्दुल मजीद खां मौक़िफ़ वरितो त संदसि चवणु हो, हिते एक्सरे सेंटर बि खुलियल आहे, मेडिकल स्टोर बि आहे, होटल बि खुलियल आहे।
ईअं मूंखे लॻे थो यार थोरो हिन मां इनकम त थिए थी। जेके होटल खुलियल आहे या छोकिरा असांजा ॻोठ जा सोट आहिनि उन्हनि खोलियो आहे, माण्हुनि जी आमदरफ़्त आहे। पहिरियां त इहे होटल वोटल हुआ कोन, सहूलियत हुई, माण्हुनि खे परेशानी थींदी हुई। अॻे माण्हू ईंदा हुआ वीचारा, पोइ जेकॾहिं परे जो मुसाफ़िर को माण्हू हूंदो हो पोइ असां पाण राहे छॾंदा हुआसीं, पंधु ईंदा हुआ, बसनि ते ईंदा हुआ। अॼुकल्ह जदी दौर लॻो पियो आहे, को भाड़ो भरे पुॼे थो, पटी कराए पंहिंजो कमु कराए वापसि हलियो थो वञे। जॾहिं सरकार सिंध जे ग़रीब अवाम खे मुफ़्त इलाज, सरकारी इस्पतालुनि में सहूलतूं ऐं स्टाफ मुयसरु न कंदी ऐं ख़ानगी डॉक्टर ॻरियुनि फीसुनि खां सवाइ इलाज न कंदा त सिंध जा ग़रीब माण्हू अब्दुल समद जहिड़नि जराहनि वटि न वेंदा त पोइ केॾांहुं वेंदा। जेकॾहिं वाक़ई अब्दुल समद दुरुस्त ऐं फ़ी सबीलुल्लाह इलाज करे थो त पोइ वाक़ई संदसि कमु ख़िदमत आहे, पर जेकॾहिं ईअं नाहे त पोइ संदसि असुल मक़सदु छा आहे। बहरहाल असां समूरा पासा अव्हां अॾो रखिया आहिनि। अव्हां पाण फ़ैसिलो कयो त अब्दुल समद जे किरदार खे कीअं ॾिसणु घुरिजे, मनफ़ी या मस्बत। हू अवाम जी ख़िदमत करे रहियो आहे या फ़क़ति पंहिंजी।